अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं जून जो ही आख़िरी हफ़्तो कहिड़नि सितारनि खे ॾींदो कामयाबी ऐं कहिड़नि खे जीत। चौथे हिस्से जा टे सितारा कैप्रिकॉर्न, जदी, एक्यूरस, दिलो, पाइसिस, हौत। कैप्रिकॉर्न जदी, तव्हांजा मक़सद प्लान तव्हांजे अॻियां वाज़े आहिनि। 24 जून ते तव्हां पंहिंजी फैमिलीअ जे कंहिं माण्हूअ सां तालुकात वधीक मज़बूत कंदा। उन तालुक खे ज़रूरु मज़बूत बणायो, इहो तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। तव्हां जूं तख़लीक़ी सलाहियतूं हफ़्ते जे विच में तमामु घणियूं वधंदे नज़र अची रहियूं आहिनि। तव्हां फ़न ऐं लतीफ़नि जा सुठा मशवरा पेश करियो ऐं ईअं तख़लीक़ी सलाहियतुनि खे वधाईंदे पंहिंजी शख़्सियत खे वधीक उजागर करण जी कोशिशि करियो। ज़हनी तौरु अॻियां वधंदे नज़र अची रहिया आहियो। रोमानवी हवाले सां बज़ाहिर सूरत हाल सुठी हुजे त बि एहतियात खां कमु वठंदा। सोचो सम्झ खां कमु वठो। जेकॾहिं रोमानवी सूरत हाल सुठी आयल आहे पर बाद में गड़बड़ जा मसइला साम्हूं आणींदे नज़र अची रही आहे। एक्यूरस दिलो, हिन हफ़्ते तव्हांजे माली मामलनि में आसानियूं अची रहियूं आहिनि। ईअं तव्हां पंहिंजे मक़सद खे हल करण में कामयाबु थींदे नज़र अची रहिया आहियो। 25 जून ते तव्हांजे घर में या दफ़्तर में का मशीनरी या का शइ ख़राबु थींदी, जंहिंसां चिड़ वारी ऐं गुस्से वारी सूरत हाल थी वेंदी। पंहिंजी हर शइ ते नज़र रखो त का शइ ख़राबु न थिए ऐं अॻियां वधण जे लाइ सुठा सितारा आयल आहिनि। तव्हांखे कमु करणु तमामु घणो दिलि चवंदो। कम खे पूरो कंदे नज़र अची रहिया आहियो। कम खे अॻियां वधाईंदे तरक़ी ॾींदे नज़र अची रहिया आहियो। 3-4 हफ़्ता जोश ऐं जज़्बे सां कमु करण जा सितारा आयल आहिनि। पाइसिस हौत, तव्हांजे माली मामलनि जे हल लाइ ज़हन में के ख़्याल अची रहिया आहिनि। उहे सही आहिनि। ज़हन में आयल सवालनि ते ग़ौर करियो ऐं माली मामलनि खे हल करियो। तव्हांजे मसइलनि जे हल जा जवाब तव्हांखे मिली वेंदा। मामलनि जे हल जा सुठा चांस नज़र अची रहिया आहिनि। कुझु ॾींहंनि में तव्हांखे मालूम थी वेंदो त माली तौर ते जेको कुझु करे रहिया आहियो सही आहे या ग़लति, त उनखे सम्झण खां पोइ माली मामलनि खे बहितर बणाइण जी कोशिशि कंदा ऐं 25 जून तव्हांखे पंहिंजा माली मामला सही तौर ते सम्झ में अची वेंदा। तव्हां सां गॾु जेके माण्हू आहिनि उहे तव्हांखे सम्झी न रहिया आहिनि। उन्हनि खे सम्झण में काफ़ी वक़्तु खपे। कुझु माण्हू त ॼाणी वाणी सम्झणु नथा चाहिनि। कोशिशि करियो उन्हनि खे सही हक़ीक़त वाज़े करे सम्झायो ऐं तव्हांजे खाने में 3 प्लेनेट दाख़िल थी चुका आहिनि, अतारिद, ज़ोहरा, सूरज। उन्हनि जे अचण सां तव्हांजो तख़लीक़ी सलाहियतुनि में इज़ाफ़ो थींदो ऐं रोमानवी मामला तमामु घणा ख़ुशगवार थींदा ऐं तव्हां पाण बि इहो महसूसु कंदा। 3-4 हफ़्ता ख़ुशगवार गुज़रंदे नज़र ईंदा।